दोस्तों अचो त ओमान हलूं ऐं ओमान हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे बहितरीन बणाए सघो था। ओमान हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते तव्हां तमामु घणो रेवेन्यू जनरेट करे सघो था, पैसा कमाए सघो था। ओमान जी सैलरी अगरि पाकिस्तान सां भिटायूं त ओमान जी सैलरी बनिस्बत पाकिस्तान जे काफ़ी घणी आहे। ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि तव्हांखे 10 खां 20 हज़ार, वधि में वधि 30 हज़ार जेको आहे सैलरी मिलंदी आहे, पघार मिलंदी आहे। न अमन जो तव्हांखे मतिलबु हिकिड़ो यकीन आहे त तव्हां अमन सां घर मोटी वेंदो। ख़ासि करे मां कराची वारनि जे लाइ तव्हां सां मुखातिबु आहियां, हैदराबाद वारनि लाइ, वॾनि सिटीज़ जे लाइ। छो जो असांजा जेके ॻोठाणा दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि, उहे बि वॾनि शहरनि में वञी मज़दूरियूं करनि था, महिनतूं करनि था। उन जे बावजूदि छा थो थिए पियो, उन्हनि खे 30 हज़ार सैलरी मिले थी, जेका 10 खां 15 हज़ार उहा उते रहंदे ई जेको आहे खपाए था विझनि। छो जो उहे ज़ाहिरा रहंदा, उन्हनि जे लटे कपिड़े जो ख़र्चु, उन्हनि जे रहाइश जो ख़र्चु, खाधे पीते जो ख़र्चु, इहे काफ़ी ख़र्च गॾाए करे दोस्त तमामु, मां सम्झां थो त मुश्किलात सां जेको आहे 10 खां 15 हज़ार पंहिंजे घर मोकिलीनि था। अगरि तव्हां बजाए कराची वञण जे, बजाए हैदराबाद वञण जे अगरि तव्हां ओमान वञो त मां सम्झां थो ओमान में तव्हांखे काफ़ी सारियूं शयूं मिली सघनि थियूं। ओमान तमामु ईज़ी आहे वञणु, को मसइलो ई कोन्हे। तव्हांखे वीज़ा, वर्क वीज़ा इंतिहाई आसान मिली वेंदी आहे। ऐं ओमान जे अंदरि तव्हां यकीन कयो, महीने में 300 खां 400 जेको आहे रियाल कमाए सघो था। ओमान जो हिकिड़ो रियाल मां तव्हांखे ॿुधायां, पाकिस्तानी 750 रुपयनि जे मिसिल आहे। यानी ओमान जो जेको आहे हिकिड़ो रुपयो पाकिस्तान जा 750 रुपया थियनि था पिया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त 400 अगरि ओमानी रियाल तव्हांजी सैलरी हुजे त दोस्तो, मुंहिंजे ख़्याल में तव्हां पाकिस्तान जे अंदरि उनखे अगरि कन्वर्ट कयो त 7 खां 8 लख रुपया तव्हांजा हिते गॾिजी था वञनि पिया। ऐं तमामु हिकु बहितरीनु करंसी आहे, पावरफुल करंसी आहे। हाणे ओमान वञण जे लाइ सभ खां पहिरियों तव्हांखे ऑनलाइन जेको आहे अप्लाई करिणो पवंदो। ओमान जी गवर्नमेंट जी जेका वेबसाइट आहे, तव्हां कंहिं एजेंट जे पिण न चढ़ो, तव्हां कंहिं बि न वञो, इंतिहाई सस्ते रेट में तव्हां ओमान वञी सघो था। सिर्फ़ु तव्हांखे छा करिणो आहे, ओमान जी वेबसाइट ते वञो, अप्लाई कयो वीज़ा, वर्क वीज़ा अप्लाई कयो। या अगरि तव्हांखे को बिज़नेस करिणो आहे, 150-70 रियाल जे अंदरि तव्हांखे बहितरीनु जेको आहे ओमान जे अंदरि तव्हांखे दुकान मिली थो वञे। अगरि तव्हां उते हिकिड़ी मामूली किरियाना शॉप, टक शॉप शुरू था कयो पिया, त मुंहिंजे ख़्याल में तव्हां पाकिस्तानी चङी भली अर्निंग करे सघो था। तव्हां उते ॾिसो, ओमान में रहण जो, खाइण पीअण जो ख़र्चु छा आहे, काफ़ी दोस्तनि पुछो त ओमान में अगरि हिकिड़ो माण्हू वञे थो त 50 रियाल उन जी रिहाइश जो ख़र्चु आहे। ऐं बक़ाया जेको आहे 60 खां 65 रियाल जेको आहे उन जी मथां खाइण पीअण, फ्रेश रहणु, लटे कपिड़े जो ख़र्चु, इहे सॼा गॾाए करे 110 खां 115 रियाल ख़र्चु थो थिए पियो। ऐं अगरि तव्हां उन खे पाकिस्तानी रुपयनि में कन्वर्ट कयो त तव्हांखे 300 रियाल बचनि था पिया। 300 रियाल तव्हां सम्झो था दोस्तो, 300 रियाल पाकिस्तान जा के 3.5-4 लख रुपया, 5 लख रुपया थियनि था पिया। यानी मां हिकिड़ो मैक्सिमम जेको आहे गॾाए सॾाए तव्हांखे इहो ॿुधाए सघां थो त दोस्तो, ओमान वञो ऐं ओमान जे लाइ तव्हांखे काफ़ी सारियूं शयूं तव्हांखे उते रिहाइश, उतां जो इस्लामी कल्चर आहे ऐं रहण जो, खाइण पीअण जो तमामु सुठो आहे। मौसम कराची ऐं इस्लामाबाद वांगुरु ओमान जी रहंदी आहे। तव्हां हिन वक़्तु ई जेको आहे गूगल ते वञी चेक करे सघो था त केतिरो ईज़ी आहे ओमान वञणु। ऐं अगरि तव्हां मज़ीद इन शइ ते तव्हां मूंखे चवंदो त दोस्तो, मां ओमान जी तव्हांखे डिटेल्ड वीडियो बि ठाहे ॾींदुसि। ऐं अॼु जी वीडियो सिर्फ़ु तव्हांखे आइडिया ॾियणु आहे त बाबा हिते रही करे पंहिंजो वक़्तु बर्बादु न कयो। 8, 10, 15, 20 हज़ार ते तव्हां पंहिंजो घर कोन हलाए सघंदो। अगरि तव्हां चाहियो था तव्हांजी फैमिली ख़ुशहाल हुजे, तव्हां ख़ुशहाल हुजो, त तव्हां कुझु सालनि जे लाइ ॿाहिरि निकिरी वञो, पाकिस्तान जी करंसी खे बि बूस्टअप कयो, पंहिंजे घर खे बि जेको आहे फिनांशियली हिकिड़ो कंहिं सुठे मर्तबे ऐं मक़ाम ते वठी वञो, त जीअं तव्हांजो ईंदड़ वक़्तु, तव्हांजूं ईंदड़ नस्लूं सुठो वक़्तु गुज़ारे सघनि। दोस्तो, मां आहियां अली वकार ऐं इनशाला मां तव्हांजे लाइ इहा सीरीज़ खणी अची रहियो आहियां, जंहिंमें हर मुल्क जो ज़िक्र इनशाला मां मुकमल ॼाण हासिलु करण खां पोइ तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि। अॼु ओमान जी वीडियो हुई, इनशाला ईंदड़ वीडियो का ॿी हूंदी, लेकिन पहिरियां इस्लामी मुल्कनि खे कवर कंदासीं, उन खां बाद में जेको आहे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया ऐं इन्हनि मुल्कनि खे जेको आहे कवर कंदासीं। अॼु जी वीडियो एतिरे ताईं आहे। अगरि मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मूंखे दुआ ज़रूरु ॾिजो दोस्तो।